अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है। अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है। दोनों आलम की हकीकत, दोनों आलम की हकीकत एक पैमाने में है। अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है। अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है। इन मैखाने जी जीअं लज़त वरती आहे, इहा हाल त उन्हनि खां पुछ। अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र, इस्म ज़ात कमा, पंहिंजे दिलि जी धड़कन खे अल्लाह अल्लाह जो ज़िक्र सेखार, पंहिंजे तमामु सीने वजूद खे अल्लाह अल्लाह जो ज़िक्र सेखार, ताकि इहो अल्लाह जे ज़िक्र जो नूर तुंहिंजे तन में, तुंहिंजे मन में अंदरि सरायत करे। अल्लाह अकबर, ताकि तुंहिंजे इन बदन जो, तुंहिंजे इन जिस्म जो ॾिस त पोइ अल्लाह केतिरो क़दुरु करे थो। जंहिं पंहिंजे मन में, पंहिंजे अंदरि में अल्लाह जो नालो शामिल कयो, अल्लाह अकबर, अल्लाह उन बदन खे क़ब्र जी मिट्टीअ में बि इज़तूं बख़्शियूं आहिनि। तुंहिंजी दिलि दुनिया जी हर चीज़ क़बूल करे, अल्लाह जो नालो क़बूल न करे, पंहिंजे लाइ बदकिस्मती सम्झजांइ। पर तुंहिंजी दिलि अल्लाह जो नालो क़बूल करे, ज़ाहिर में मुफ़लिस हुजी, पेर उघाड़ा हुजनी, पाइण जे लाइ कपिड़ा लिबास न हुजई, चपल न हुजई, पर क़ुर्बान तुंहिंजे इन सब्र जे मथां अल्लाह जी पोइ अता सम्झां जो अल्लाह जे नाले जे बराबरि न तुंहिंजो लिबास आहे, न तुंहिंजो माल आहे, न तुंहिंजी औलाद आहे, न तुंहिंजो घर आहे। अल्लाह जो नालो वला ज़िक्रुल्लाह अकबर व रिदवानुम मिनल्लाह अकबर। अल्लाह जी रज़ा, अल्लाह जो नालो हिन काइनात में हर चीज़ खां बुलंद आहे। अगरि इहो तोखे हासिल थी वञे तुंहिंजे तन में, तुंहिंजे मन में, अल्लाह अकबर, त पोइ नतीजे में इहो आहे त तूं त बुलंद नाहीं, मां त बुलंद न आहियां, पर तुंहिंजे मन में, तन में बुलंद चीज़ अची वञे त पोइ तुंहिंजे तन मन मेरे खे बुलंदी नसीब थी। केतिरनि खे ई असां ॾिठोसीं मुखालिफ़त वारी ज़ुबान खणी आया, जॾहिं तवज्जुह रसूल थी, नज़र रसूल थी, इसमें ज़ात जे नूर जी ख़ैरात नसीब थी, या ज़ुबान बंद थी वई, दिल अल्लाह अल्लाह जो दाहूं करण लॻी। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फैज़ जो ही अॼु बि दरवाज़ो खुलियल आहे। मुसलमान ऐसी ताईं तुंहिंजी ज़ुबान बंदि न थींदी मुखालिफ़त खां, जेसी ताईं इहो ज़ाइक़ो चखींदे न। अहलुल्लाह जी मइयत में, संगत में आ, ताकि इहो ज़ाइक़ो अल्लाह जे ज़िक्र जो चखी। इन हालत में तोखे मौत न अचे जो दुनिया जी हर चीज़ तो चखी, अल्लाह जे ज़िक्र जो ज़ाइक़ो चखी हाँ, तो तमाम इबादतुनि में अल्लाह तोखे ज़ाइक़ा अता फ़रमाए हाँ। हर इबादत जो जुदा जुदा ज़ाइक़ो आहे। अल्लाह अकबर। इन ज़ाइक़े जो आउं अक्सर व बेशतर हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जे मुरीद जो मिसाल ॾींदो आहियां। पाण भरी महफ़िल में हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह बयानु फ़रमायो जन्नत जो। मुरीद ॿुधो, जन्नत जे हूर, ग़िलमान, ग़ालीचा, ताम, मशरूबात ऐं लज़ीज़ लज़ीज़ खाधनि जो, हुस्न जमाल जो, ताहयात ज़िंदगीअ जो। मुरीद पे ॿुधो, थोरी घड़ी गुज़री, ईमान उन खे बेक़रार ऐं मुस्तरिब कयो। उथी बीही अर्ज़ कयईं त हुज़ूर, छा मूंखे इहो बि ॿुधायो त जन्नत में नमाज़ हूंदी? जंहिं नमाज़ खां ए भाउ, ए दोस्त, ए साहिब, तूं अॼु डिॼी रहियो आहीं, जंहिं नमाज़ खां तूं दूर थी रहियो आहीं, जेका नमाज़ तोखे मुश्किल लॻे थी, तुंहिंजे कारोबार, तुंहिंजी तिजारत में मुश्किल लॻे थी, त किथे नमाज़ ते वयमि त तिजारत न हली वञे, नौकिरी न हली वञे, इहो ख़ौफ़ तुंहिंजे मन में आहे। ॿिए तरफ़ उन जी हालत ॾिस, जंहिं मुर्शिद जी महफ़िल में इस्म ज़ात जे नूर जो ज़ाइक़ो चखियो आहे। अल्लाह अकबर। उथी बि अर्ज़ कयईं त महबूब, ऐं हुज़ूर, जन्नत में अल्लाह जो ज़िक्र ऐं नमाज़ हूंदी? मुर्शिद चयो, न, इबादत तव्हांजे मथां लाज़िम न आहे, जन्नत में और लज़त हूंदियूं, गश खाई बेहोश थी किरी पई। इन गणती में ए अल्लाह, जेका तो दुनिया में नमाज जी लज़त अता कई आहे, तो तुंहिंजे ज़िक्र जी लज़त वा, अल्लाह इहा जन्नत में न हूंदी त पोइ जन्नत में मां कीअं गुज़ारींदुसि? इहे बाना आहिनि जन अल्लाह जे ज़िक्र जो ज़ाइक़ो चखियो। अहलुल्लाह जी मइयत में, अल्लाह अकबर,
उन्हनि खे इहो मुस्तरी पई परेशानी आहे त अगरि जन्नत में नमाज़ न हूंदी त असांजो छा थींदो। असांजो जीअण, असांजो खाइण पीअण उथण वेहण ज़िंदगी जो पूरो जी आहे, पोइ अल्लाह जॻह झुकण में आहे। इन शइ जो नालो ईमान आहे।